आगाह कयो आहे त नगर पार्कर जी अदालत कारूंझर जबल जी कटाई बाबति जारी कयल पंहिंजो ऑर्डर वापसि वठी छॾियो आहे। आगाह कयो आहे त अदालत जो चवणु आहे त कारूंझर जबल बाबति FWO ऐं कोहिनूर कंपनी वारो मामिलो सिंध हाई कोर्ट में हलंदड़ आहे। अदालत पंहिंजो 25 मई ते जारी कयल हुकुम वापसि वठे थी। 2 सफ़नि ते जारी कयल इन ऑर्डर में ॼाणायो वियो आहे। नगर पार्कर जी अदालत 25 मई ते कारूंझर जी कटाई ते पाबंदी हई हुई ऐं मशीनरी ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो हो। अदालत जो पंहिंजे ऑर्डर में चवणु आहे त डिस्ट्रिक्ट बार जे वकील ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो अदालत ख़िलाफ़ प्रोपागेंडा कई। ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो जहिड़ा वकील पहिरीं केस दाख़िल कनि था ऐं पोइ ज़ाती मफ़ादनि लाइ समझौतो कनि था। वकील कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ हाई कोर्ट में CP दाख़िल कराई ऐं बाद में वापसि वठी वियो। इन मामले जा वधीक तफ़सील मालूम कयूं था नगर पार्कर मां फैज़ खोसो खां। फैज़, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, नगर पार्कर के सिविल जज जुडिशियल मजिस्ट्रेट करम अली शाह की अदालत पारां सिंध की सूंह कारूंझर जबल के ख़ासर जबल ऐं चढ़ींदा जबल के पत्थरनि की कटाई खिलाफ़ पंहिंजो जारी कयल ऑर्डर वापसि वठी छॾियो आहे। अदालत तरफ़ां 2 सिफ़नि ते जारी कयल पंहिंजे ऑर्डर में ॼाणायो आहे त कारूंझर जबल बाबति FWO ऐं कोहिनूर वारनि जो मामिलो सिंध हाई कोर्ट बेंच हैदराबाद में हलंदड़ आहे। उन करे अदालत पंहिंजो 25 मई ते जारी कयल हुकुम वापसि वठे थी। जॾहिं त नगर पार्कर जे सिविल जज तरफ़ां 25 मई ते सिंध जी सूंह कारूंझर जे पत्थर कटण ते मुकमल पाबंदी ऐं कारूंझर कटण वारी मशीनरी ज़ब्त करण जो इंतज़ामिया खे हुकुम जारी कयो। अदालत तरफ़ां पंहिंजे जारी कयल ऑर्डर में वधीक ॼाणायो आहे त डिस्ट्रिक्ट बार जे वकील अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो अदालत के खिलाफ़ प्रोपेगेंडा हलाई ऑडियो जारी कयूं। सोशल मीडिया के मुख़्तलिफ़ अकाउंट सां अदालत की ॿुधणी में मुदाख़लत कई, जंहिंजे करे अदालत की इज़त की बुनियादी हक़नि जी भञकड़ी थी आहे। अदालत पंहिंजे ऑर्डर में ॼाणायो त एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो जहिड़ा वकील पहिरीं केस दाख़िल कनि था, पोइ ज़ाती मुफ़ादनि ते समझौतो कनि था, जेको पंहिंजे पैसे जो ग़लति इस्तेमालु करे अहम अवामी मसइलनि खे गैर संजीदा बणाइनि था। ही कारूंझर कटण के खिलाफ़ हाई कोर्ट में CP दाख़िल कराई ऐं ज़ाती सबब ॼाणाए ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो उतां वापसि वठी वियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में वधीक ॼाणायो आहे त ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी नगर पार्कर की अदालत के खिलाफ़ ऑडियो ठाहे अदालत खिलाफ़ साज़िश कई है, अदालती कार्रवाई में मुदाख़लत कई है। उन करे सर्कल इंचार्ज FIA हैदराबाद 15 ॾींहनि में इंक्वायरी करे अदालत खे जेको इंक्वायरी की रिपोर्ट ॾे। जी।